Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. बेले खाते जी ज़मीननि ते कब्ज़े वारे केस में कोटली बैराज जे चीफ इंजीनियर ऐं एक्सीएन जा गिरफ़्तारी वारंट्स जारी। एसएसपी जामशोरो खे चीफ इंजीनियर ऐं एक्सीएन कोटली बैराज खे गिरफ़्तार करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट सखर तरफ़ां अदालती हुकुम ते अमल न थियण ऐं टंडो अलहया जे बाअसर वॾेरे सरफराज़ निज़ामानी खे पेश न करण ते कावड़ जो इज़हार। ॿुधणीअ दौरान जस्टिस आफ़ताब अहमद गोरख रिमार्क्स ॾींदे चयो आहे त हक़ीक़ी आबादकारनि बदिरां कब्ज़ो कंदड़नि जी ज़मीननि ते पाणी मुहैया कयो वञे थो। आईजी सिंध ऐं आईजी इस्लामाबाद खे टंडो अलहया जे बाअसर वॾेरे खे गिरफ़्तार करे अदालत आॾो पेश करण जो हुकुम। पीडीएम रुगो ॿिनि पार्टीज़ जी जमात आहे। नवाज़ लीग ऐं फज़लुर रहमान खां सवाइ इतिहाद में ॿियूं पार्टीज़ नज़र नथियूं अचनि। ॿिनि पार्टीज़ जो इतिहाद ईअं ई गोड़ कंदो रहंदो। पीडीएम ख़तम थी वई। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त सहाफ़ी असद तूर जे केस में हक़ीक़त ताईं पहुची वेंदासीं। नादरा एफआईए ऐं पुलिस गॾिजी जांच करे रहियूं आहिनि। वीडियो में नज़र आयल टिनि मां हिकु माण्हू जी सुञाणप जे वेझो पहुची विया आहियूं। जवाबदारनि ताईं पहुची न सघियासीं त इश्तिहार जारी कयो वेंदो। कुझु माण्हू परॾेही आकाउंट खे ख़ुशि करण लाइ हसास एजेंसीज़ ते बिना जवाज़ इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शेख रशीद चयो त नून मां शीन लीग निकिरण वारे बयान ते ठठोल कई वेंदी हुई। हाणे नज़र अचेनि पियो त शीन लीग निकिरी चुकी आहे। पार्लियामेंट हाउस में मांझांदे दौरान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी पीपल्स पार्टी सेनेटर्स सां मुलाक़ात। मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल जो जाइज़ो। ज़रियनि जो चवणु आहे त पीपल्स पार्टी चेयरमैन तरफ़ां पार्लियामेंट अंदरि ऐं ॿाहिरि किरदारु अदा करण लाइ पार्टी अॻुवाननि सां सलाह मशवरा कया पिया वञनि। पीपल्स पार्टी सेनेटर शेरी रहमान तरफ़ां मांझांदे जी दावत में पार्टीअ जा सेनेटर्स शरीक। वज़ीर आज़म तरफ़ां कोयठा ऐं तुर्बत हमलनि में शहीद अहलकारनि जे पोयरनि सां ताज़ियत जो इज़हार। जारी थियल बयान में वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त बलोचिस्तान में अमन ऐं तरक़ीअ खे सबूताज़ करणु न ॾिनो वेंदो। मुल्क में दहशतगर्दनि ख़िलाफ़ जंग जारी रहंदी। गुज़िरियल ॾींहुं मस्तोंग ऐं तुर्बत में दहशतगर्द हमलनि दौरान 4 FC अहलकार शहीद थिया हुआ। ISPR मूजिबि फोर्सिस जी जवाबी कार्रवाई में 4 खां 5 दहशतगर्द मारिजी विया हुआ। सिंध सूधो सॼे मुल्क जी 9 बैराजिज़ हेडवर्क्स ते पाणीअ जी निगरानीअ लाइ वाटर इंस्पेक्टर्स मुक़ररु करण जी सिफ़ारिश। इरसा चेयरमैन पाणी वज़ारत खां पोइ बाबरा चेयरमैन खे बि ख़त लिखी छॾियो। ख़त में इरसा चेयरमैन राव इरशाद चयो आहे त क़ौमी असेंबली जी स्टैंडिंग कमेटीअ जे 24 मई वारे इजलास में पाणी विर्छ शफ़ाफ़ बणाइण जी हिदायत कई वई हुई। सिंध जे 3 ऐं पंजाब जी 6 बैराजिज़ तोड़े हेडवर्क्स ते पाणी विर्छ जी निगरानीअ लाइ फ़नी माहिर मुक़ररु कया वञनि। सिंध में पाणीअ जी संगीन खोट सबबि फ़सुलनि जी पोखी सख़्तु मुतासिर। ग़रीब आबादकारनि जा मथे ते हथ अची विया। मुख़्तलिफ़ शहरनि में आबादकारनि जा पाणी चोरी ऐं खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा। झोल में दम शाख जी पुछड़ी जा आबादकार पाणी न मिलण ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी आया। आबपाशी अमलदारनि मथां मुंड जे आबादकारनि खे पाणी विकिरो करण जा इल्ज़ाम। मलकानी शरीफ़ में आबादकारनि जे लगातार एहतिजाजनि बावजूदि शाखनि ऐं वाहन में पाणी न मिलियो। आबादगार तंज़ीम जे सॾ ते प्यादल मार्च बाद पंगरियो जुदो रोड ते धरणो। आबादकारनि जो चवणु आहे त आबपाशी अमलदार ऐं बाअसरनि जी मिली भगत सां पाणीअ ते धाड़ो हयो पियो वञे। पुछड़ीअ जे आबादकारनि जूं ज़मीनूं सुकी ठूठ थी वियूं। दाहिण बावजूदि पाणी नथो ॾिनो वञे। जाती में ऑल पार्टीज़ एक्शन कमेटी जे सॾ ते मुज़ाहिरे दौरान कोटली डाउन स्ट्रीम में घुर्बल पाणी ॾियण जो मुतालबो। नवाज़ लीग जे बयानीअ ते पार्टीअ में को बि इख़्तिलाफ़ नाहे। शहबाज़ शरीफ़ पार्टीअ जो सदर आहे। फ़ैसिला उन जा हूंदा आहिनि। हतमी फ़ैसिलो नवाज़ शरीफ़ जो हूंदो आहे।
शहबाज शरीफ़ चवंदो आहे त मरियम नवाज़ वक़्त सां ग्रूम थी वेंदी, पोइ मरियम नवाज़ ऐं हमज़ा शहबाज ॿिन्ही वटि मैदान आहे। नवाज़ी अॻवान तरफ़ां पार्टी अंदरि इख़्तिलाफ़नि जी तरदीद। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त MCOC आज़ाद कश्मीर में चूंडूं मुलतवी कराइण जो कीअं थी चई सघे। आज़ाद कश्मीर जो वोट चोरी करण जी कोशिशि कई पई वञे। आज़ाद कश्मीर जी इलेक्शन चोरी थी त भारत अॻियां किथे बीहंदो। आज़ाद कश्मीर में चूंडूं मुलतवी करण लाइ NCOC जो ख़त वापसि वठण जो मुतालबो। सिंध में 37,000 उस्तादनि जी भर्तियुनि लाइ IBA में इश्तिहार ॾिनो हो। लखे उम्मीदवारनि अप्लाई कयो, पर कोरोना जी सूरत-हाल सबबि टेस्ट रुकियल आहे। जल्द IBA इख़्तियारनि सां मुलाक़ात करे उस्तादनि जी भर्तीअ जो मरहलो शुरू कयो वेंदो। तालीम वारे वज़ीर उस्तादनि जी भर्तियुनि लाइ जल्द टेस्ट वठण जो इशारो ॾेई छॾियो। कराची में मुतहिदा अॻवान मिर्ज़ा ख़लीलुल्लाह जी पीपल्स पार्टी में शमूलियत बाद प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सईद गनी चयो आहे त मुतहिदा में ॿिनि क़िस्मनि जूं विंग्स आहिनि। हिकु दहशतगर्दी ऐं ॿी सियासत जी विंग आहे। मुतहिदा जी सियासी विंग में शामिल माण्हुनि सां ॻाल्हियूं जारी रहंदियूं। कराची में हालतूं बहितर थियण बाद माण्हू धड़ाधड़ पीपल्स पार्टी में शामिल थी रहिया आहिनि। बल्दिया टाउन में चूंडुनि दौरान कामयाबीअ सां ज़ाहिर थियो त आवाम सूबाई हुकूमत मां मुतमइन आहे। साल में 2 या 3 भेरा इम्तिहान वठी शागिर्दनि जो डिग्री प्रोग्राम 5 सालनि में पूरो कयो वञे। सिंध हाई कोर्ट सखर शागिर्दनि खां मरहलेवार इम्तिहान वठण जो हुकुम ॾेई छॾियो। खैरपुर लॉ कॉलेजिस जे शागिर्दनि जा इम्तिहान न थियण वारे केस ते ॿुधणीअ दौरान शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जो रजिस्ट्रार पेश। ॿुधणीअ दौरान रिमार्क्स ॾींदे जस्टिस आफ़ताब अहमद गोरर रजिस्ट्रार ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त 3 सालनि खां शागिर्दनि जा इम्तिहान छो न पिया थियनि। जिन खां पैसा वरिता उन्हनि जा 1 साल में 2 इम्तिहान कराया विया। तव्हां सभई शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻाए छॾियो। अदालत अॼु ई इम्तिहाननि जो शेड्यूल पेश करण जो हुकुम ॾींदे चयो त अदालती हुकुम ते अमल न थियो त सख़्त कार्रवाई कई वेंदी। खैरपुर यूनिवर्सिटी सां सॾालियल कॉलेजिस बंदि करण जो बि हुकुम ॾेई सघूं था, पोइ तव्हां मखियूं मारींदा रहंदव। सयाहत ऐं सकाफ़त खाते जे अॻूणे MD रोशन कनासरो सूधो ॿियनि जवाबदारनि ते करप्शन रेफरेंस में फ़र्द जुर्म लागू। कराचीअ जी एहतिसाब अदालत सकाफ़त खाते जे फंड्स में गोबिन वारे रेफरेंस ते 2 सालनि बाद फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। पुलिस रोशन कनासरो खे जेल मां वठी अदालत आलो पेश कयो। ॿुधणीअ दौरान जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। अदालत ईंदड़ ॿुधणीअ ते नैब जे शाहिदनि खे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। नैब जो चवणु आहे त रोशन कनासरो सूधो ॿियनि जवाबदारनि फंड्स में घोबियूं हणी क़ौमी नाणे खे 4 करोड़ 85 लख रुपयनि जो नुक़सानु पहुचायो। सिंध में कणक जी हेराफेरी वारे स्कैंडल जी जांच तां एंटी करप्शन ऐं खुराक खातो आम्हो साम्हूं। एंटी करप्शन चेयरमैन तरफ़ां ज़ाब्तनि उबतड़ डायरेक्टर फॉरेंसिक इन्वेस्टिगेशन खे जांच ऑफिसर मुक़ररु करण जो इंकिशाफ। जांच ऑफिसर मोहम्मद अली बलोच खुराक खाते जे सेक्रेटरी खे ख़त लिखी रिकॉर्ड सूदो तलब करे वरितो। खुराक खाते जे सेक्रेटरी अब्दुल हलीम शेख स्कैंडल ते जांच ऑफिसर जी मुक़ररीअ ते एतिराज़ वारे छॾिया। नोटिस जारी करण ते जांच ऑफिसर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जो चिताव। खुराक खाते जे सेक्रेटरी चयो त फॉरेंसिक इन्वेस्टिगेशन जो डायरेक्टर कंहिं सरकारी मुलाज़िम ख़िलाफ़ जांच नथो करे सघे। एंटी करप्शन खुराक खाते जे कमनि में मुदाख़लत करे रहियो आहे। फूड सेक्रेटरी तरफ़ां चीफ सेक्रेटरी सिंध खे शिकायती ख़त। कणक स्कैंडल जे जांच ऑफिसर मोहम्मद अली बलोच चयो आहे त मूंखे फूड सेक्रेटरी खां जांच जा इख़्तियार आहिनि। फूड सेक्रेटरी खे कानूनी रेफरेंस सां गॾु इख़्तियारनि बाबति नोटिस बि जारी कंदुसि। मुल्क में हलंदड़ माली साल जे 11 महीननि दौरान महांगाई जी शरह 9% रिकॉर्ड। शुमारियात खाते महांगाई जा नवां अंग अखर जारी करे छॾिया। शुमारियात खाते जो चवणु आहे त आम वापे जी 13 शयुनि जे अघनि में इज़ाफ़ो थियो ऐं 5 शयुनि जा अघ घटिया। 9 महीननि दौरान शहरनि में कंज़्यूमर प्राइस इंडेक्स जी शरह 8 ऐं ॿाहिराड़ीअ में 10% रिकॉर्ड।
सिंध हाई कोर्ट समूरनि पुलिस अहलकारनि खे 1 महीने अंदरि पघार जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में 800 अहलकारनि खे पघार न मिलण वारे केस ते ॿुधणीअ दौरान 3 ज़िलनि जा SSPs पेश। पुलिस तरफ़ां पेश कयल रिपोर्ट में चयो वियो आहे त अहलकारनि खे साल 2012 जूं पघारूं जारी कयूं वियूं आहिनि। अदालत हुकुम ॾिनो त रहियल अहलकारनि खे बि जल्द पघारूं जारी कयूं वञनि। सिंध में जाली हारियुनि जे नाले ते सब्सिडी ॾियण वारे केस में अहम अॻ भराई। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत ओमनी ग्रुप जे चइनि इश्तिहारी ॾोहारियुनि जी मिल्कियत ज़ब्त करण बाबति 22 जून ते रिपोर्ट तलब करे वरिती। ॿुधणीअ दौरान आगाही ॾींदे नायब इख्तियारनि चयो त SECP ऐं DH तरफ़ां अञा ताईं रिपोर्ट न ॾिनी वई आहे। इश्तिहारी जवाबदारनि में नमर मजीद, मनाहिल मजीद, अली कमाल मजीद ऐं साइमा अली शामिल। रेफरेंस ते ॿुधणी 22 जून ताईं मुलतवी। कोरोना खां बचाव लाइ पाकिस्तान में तयारु कयल वैक्सीन पाकवेक जी बाज़ाब्ता तौर लॉन्चिंग अॼु कई वेंदी। वफ़ाक़ी सिहत जी इख्तियारनि जो चवणु आहे त पाकिस्तान में पाकवेक वैक्सीन जा 1,20,000 खां वधीक डोज तयारु कया विया। पाकवेक मुल्क में तयारु ऐं पैक थींदड़ पहिरीं वैक्सीन आहे। वैक्सीन चीनी माहिरनि जे सहकार सां तयारु कई वई। NIH में नस्ब थियल वैक्सीन प्लांट माहवार 30 लख डोज तयारु करण जी सलाहियत रखे थो। तंगवानी भरिसां कारहं जी तहमत में नारी नवाब ख़ातून सौट हथां क़त्ल। ॻोठ ताहिर शाह में जवाबदार सदाम मलिक घर में दाख़िल थी नारीअ खे गोलियुनि जो खाज बणायो। वाक़े बाद जवाबदार फ़रार। तंगवानी हेल्थ सेंटर में लेडी डॉक्टर न हुअण सबबि नारी जो लाश पोस्टमार्टम लाइ कंधकोट इस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। जांच अॻिते वधाइण लाइ मुतासिर धुर सां राब्तो कयो वेंदो। मक़सूदो रिंद भरिसां ॻोठ गोहराम जमाली में घर जी भित किरण सबबि नींगरी दॿिजी फौत। भाइटीअ खे बचाइण जी कोशिश कंदे चाची ज़ख़्मी। वारिसनि ऐं पाड़े वारनि गॾिजी 7 सालनि जी साजिदा जमाली जो लाश मलबे मां कढियो। दादू जे ग़रीबाबाद पाड़े में भित किरण सबबि नौजवान दिलशेर चांडियो दॿिजी फौत। पौरत मस्जिद भरिसां मज़दूरी करे रहियो त ओचितो भित किरी पई। लाश घर पहुचण ते कोहराम बरपा। जाम नवाज़ अली में भित किरण सबबि ज़ख़्मी थियल नींगर साजन भील हैदराबाद इस्पताल में दम ॾेई छॾियो। गुज़िरियल ॾींहुं पेश आयल वाक़े में फ़ौत थियल ॿारनि जो अंग वधी 2 थी वियो। काज़ी अहमद पुलिस नंढी उमिरि में शादी नाकाम बणाए छॾी। पेनू फ़क़ीरनि जे घर ते चढ़ाई दौरान घोट कुंवार सूधो 7 ॼणा गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त नींगरी मुमताज़ कल्होड़ो ऐं नींगर अमीर अली कल्होड़ो जा वारिस संदन शादी कराए रहिया हुआ। नंढी उमिरि में शादीअ जो इतला मिलण ते कार्रवाई कई। गिरफ़्तार 7 ॼणनि में घोट ऐं कुंवार जो पीउ बि शामिल। पुलिस केस बि दाख़िल करे छॾियो। नींगर ऐं नींगरीअ जे वारिसनि जो पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज। मुतासिरनि चयो आहे त नींगर जी तोहर सुनत ऐं नींगरीअ जी मंगणी करे रहिया हुआसीं। पुलिस नंढी उमिरि में शादीअ जो कूड़ो इल्ज़ाम लॻायो। घर ते चढ़ाईअ दौरान औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद बि कयो वियो। मुतासिरनि तरफ़ां पुलिस जी ज़्यादतियुनि जो नोटिस वठी गिरफ़्तार थियलनि खे जल्द आज़ादु करण जो मुतालबो। ऐं सिहत जे आलमी इदारे कोरोना जे क़िस्मनि जा नाला रखण लाइ यूनानी अखरनि जे इस्तेमाल जो ऐलान करे छॾियो। हाणे कोरोना जे बरतानवी क़िस्म खे अल्फ़ा, ॾखण अफ्रीकी क़िस्म खे बीटा, ब्राज़ीली क़िस्म खे गामा ऐं भारतीय क़िस्म खे डेल्टा सॾियो वेंदो। WHO जो चवणु आहे त कोरोना जे क़िस्मनि जा यूनानी नाला रखण सां कोरोना बाबति आम ॻाल्हि ॿोल में सवलाई थींदी। नाला रखण जो मक़सदु वायरस सां लाॻापियल मुल्कनि जे बारे में नाकारी तासुर खे रद्द करणु आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में वाक़ई भरीकार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स मां ॾिठियूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां।